बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में अमिया तव्हांजी मेज़बान तेरी ममान नाज़रीन यकीन जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो। असां सुबुह जे प्रोग्राम जे आगाज़ असांजो प्रोग्राम तव्हां ज़रूरु ॾिसंदा हूंदो ऐं इन सां गॾोगॾु चांहि जी चुस्कियूं बि गॾु हूंदियूं। ख़ासि तौर ते जेकी मुंहिंजी प्यारी प्यारी भेणूं आहिनि इहे घर में जेके कमकार ज़रूरु कंदियूं हूंदियूं ऐं असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कंदियूं हूंदियूं ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि हूंदो 02221022855 डायल के असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में इनामात मौजूदु आहिनि। 10 रुपए को वठी 10 लख रुपए ताईं कैश इनामात मौजूदु आहिनि। त जल्दी कंदा वेझो के दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लाख रुपए जा हक़दार थींदा। ऐं इन सां गॾोगॾु मच्छरनि जो स्प्रे किंग टॉक्स ऐं बॉडी स्प्रे जेको आहे क्राउन ऐं इन जा 4 फ्रेगनेंस आहिनि ऐं उन्हनि फ्रेगनेंस जा नाला तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलां। एथलिक पर्सन्स पॉइज़न्स ई 4 जेके असांजा फ्रेगनेंस आहिनि तव्हां ज़रूरु वठंदा। ऐं इन सां जेके ख़ासि तौर ते जेकी गर्मियूं हींअर आहिनि ज़ोरो शोर ते इन सां गर्मियुनि सां गॾोगॾु जेको ॿारनि जो जेको ख़ासि तौर ते जेके पेरेंट्स आहिनि उहो ख़्यालु कोन था रखनि। ख़ासि जॾहिं पाणी जॾहिं उहो पीअनि था इलाही थधो पीअनि था इन जी तव्हां थोरो त घणो गौर कयो त इलाही गर्मियुनि में जेको आहे न गर्मियुनि में जेको आहे न इलाही थधो पाणी न पीअणु घुरिजे। क्योंकि जीअं ई असां थधो पाणी पीअंदा ख़ासि तौर ते असांजे गले में प्रॉब्लम थी वञे, गलो वठिजी थो वञे। ऐं जेके ॿार आहिनि हिन मौसम में कुझु अहिड़ियूं शयूं थधियूं थधियूं आइस्क्रीम वग़ैरह खाइनि था त उन्हनि खां बि जेको पंहिंजे ॿारनि खे अवॉइड कयो, उन्हनि खे मना कयो त इहे शयूं ख़ासि तौर ते घर में जेको आहिनि जेकी अंबड़ी आहे, अंबड़ी जो एॾो सुठो जूस ठहंदो आहे उहो ॿारनि खे ॾियो। लस्सी आहे तव्हां उहो ॿारनि खे घर में ठाहे ॾियो। ॾही आहे उन ॾही जी उन्हनि खे तव्हां चओ त हीअ शइ खाइनि ख़ासि तौर ते खंड में या ईअं ई थोरो का ॿी शइ खे मिलाए करे जा रायता ॾाढा सुठा थींदा आहिनि। हीअ सभु शयूं ॿारनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿारनि खे होमवर्क मिले थो उहो ॿारनि जो होमवर्क चेक करणु जेको पेरेंट्स जी ज़िम्मेदारी हूंदी आहे। शाम जो भले हुनखे खेॾण जो बि टाइम ॾियो वञे, खेॾण सां गॾोगॾु होमवर्क हुननि जो पूरो थियणु घुरिजे। जॾहिं पेरेंट्स पंहिंजे ॿारनि जो चेक एंड बैलेंस कोन कंदा त ॿार लापरवाह थींदा। हुननि खे ईअं हूंदो त हाणे असांजा मम्मी पप्पा ख़ुदि बिज़ी लॻा पिया आहिनि, मसरूफ़ आहिनि पंहिंजी ज़िंदगी में, पंहिंजे मसइलनि में, त उहे असांखे गौर नथा कनि त ॿारु जेको आहे लापरवाह थी वेंदो आहे। ऐं असांजे प्रोग्राम में सुबुह मेहरान प्रोग्राम में यकीननि त असांखे ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहे। ऐं अचो त नाज़रीन वक़्तु ज़ाया करे ऐं उन्हनि खे तव्हां तारीफ़ कराईंदमि। बहितरीनु सिंगर आहिनि, पहिरियों बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। वही शाह, अस्सलाम वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? तव्हां ख़ुशि आहियो? ठीकु ठाक सभु ख़ैर? बिल्कुलु ठीकु फर्स्ट क्लास। सर कीअं अॼु जेकी गर्मियूं हलनि पियूं उन्हनि लाइ पहिरियों छा चवणु चाहींदव? गर्मियूं त हाणे इहो हिकिड़ो सिस्टम आहे पंहिंजे हुनजो जेका माहौल आहे, गर्मी आहे सर्दी आहे, त उन में जेको आहे सो इंसान खे पंहिंजो कमु जारी रखणु घुरिजे। सही, गर्मी हुजे सर्दी हुजे। सही। जी पर इहो जेको लाइट जो सिस्टम आहे, लाइट जॾहिं वञे थी सॼा इंसान ईअं लाइट सां गॾोगॾु स्टॉप था थी वञूं, इहो कहिड़ो अमल सम्झ में न ईंदो असांखे। जीअं ई लाइट वापसि अचे थी सभु को पंहिंजे पंहिंजे कमनि में मसरूफ़ थो थी वञे। अॻे ज़माने में जॾहिं लाइट न हुई त माण्हुनि खे परवाह कोन हुई, पर हाणे छा जॾहिं खां लाइट अची वई आहे त माण्हू जेको न आहे हिनजो आदी थी वियो आहे। ऐं जंहिं शइ जो माण्हू आदी थी वेंदो आहे उहा थोरो बि टाइम तव्हां खां अलॻि थी वञे त तव्हां जहिड़ो फ्यूज़ थी वेंदा। बिल्कुलु हींअर असांजी जेका लाइफ आहे न उहा ईअं सम्झो त लाइट ते ई जेको डिपेंड थी वई आहे। लाइट वञे थी त जेको न साइकोलॉजिकली असां जेको न फ्यूज़ थी वेंदा आहियूं। सही, बिल्कुलु सही। लाइट जो उहो असरु आहे असांजी ज़िंदगी में। मूं अक्सर ॾिठो आहे जेके बि असांजा वॾा हूंदा आहिनि उहो नौजवाननि खे ॾिसंदा आहिनि लाइट वेंदे ई कमु उन्हनि जो ठप थी वेंदो आहे त उन्हनि खे अक्सर इहा शिकायत हूंदी आहे की अॼुकल्ह जो दौरु जेको आहे माण्हू लाइट ते हलण वारा आहिनि। इहा हक़ीक़त आहे, हिन में कोई शक ई कोन्हे। छो असांजी पूरी लाइफ में जेके बि असांजा कम कारियूं आहिनि, जेके बिज़नेस इहो सभु कुझु लाइट आहे। लाइट स्टॉप थी वई माना तव्हांजी लाइफ स्टॉप थी वई। सही। हाणे ॾिसो कारोबार बि आहे, माण्हू जेके कारोबार कनि था दुकाननि ते वेठा आहिनि उन्हनि खे बि इहो जॾहिं लाइट जो लोड शेडिंग जो जॾहिं अचे थो त उहो वापारु करण ई अवॉइड कंदा आहिनि। उन्हनि खे बख़ली थींदी आहे त हाणे लाइट कोन्हे, हलो पोइ बाद में अचिजो जॾहिं लाइट अचे। ठीकु आहे न, ॾिसो कारखाना जाम थी वञनि, लाइट न आहे त कारखाना नथा हलनि, बिज़नेस नथो हले, हर क़िस्म जो इवन जो का घर जा कमकारियूं स्टॉप थी वञनि। घर जे कमकार जे मानी में देरि थी वञे, मानी बि देरि थी मिले, ॿियो लाइट कोन्हे। जेकी मुंहिंजी प्यारी भेण ऐं किचन में कीअं वेंदा लाइट कोन्हे, गर्मी थींदी। इहो उन्हनि खां केरु पुछे जेके असांजी भेणूं घरनि में जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो घर जो कमकार कनि थियूं ऐं ॿार स्कूल मां अचण वारा हूंदा आहिनि ऐं लाइट न हुजे त उन लाइट में ज़ाहिर मानी टिकी खे देरि थिए थी। सही, अक्सर माना इहो ई जवाबु ॾींदा भी लाइट अचे पोइ लाइट अचे। सही आहे, इहे माना तव्हांजो चवण बि सही आहे त पहिरें जे वक़्त में जेको इंसान इन शइ जो आदी कोन हुयो, लेकिन हींअर जो जेको वक़्तु आहे इंसान डिपेंडेंट थी वञे शइ ते। हर शइ जेकी आहे इलेक्ट्रिक थी वई आहे, इन सां गॾोगॾु इंसान बि इलेक्ट्रिक थी चुको आहे। पर असांजी दुआयूं आहिनि त इंसान जेको आहे इलेक्ट्रिक न थिए। सही ॻाल्हि, पर हाणे छा मजबूरी आहे, सही, इन खां सवाइ गुज़ारो न आहे। सही, बिल्कुलु सही। ऐं ईअं न ख़ाली असां वटि, पूरी दुनिया में
थ्रू आउट वर्ल्ड में। साईं मुंहिंजे ख़्याल में असांजे मुल्क में एॾी लाइट थी वञे असां वटि वञे थी, पर लाइट जी जेका ज़रूरत आहे उहा त पूरी दुनिया में आहे। सही पूरी दुनिया जेको आहे सो हींअर हले ई इन ते भई सभु कारोबार सभु कमकारियूं इन ते पिया हलनि। सही बिल्कुलु। ऐं पहिरें जेके ॾिसो ख़ासि तौर ते अॼु बि जेको आहिनि ॻोठनि में कीअं राति जॾहिं थिए थी त शाम जो जेको आहे इहे छिनकार कंदा आहिनि, जीअं जेकी सॼे ॾींहं जी जेकी उस जेकी ज़मीन ते लॻंदी आहे उन जी जेकी सॼी तपश आहे उन छिनकार सां हटी हूंदी आहे। पंहिंजे शहरी इलाइक़नि खां वरी बि उहे असांजा जेके ॿहिराड़िया इलाइक़ा आहिनि उहे बहितर आहिनि। जेकॾहिं उते लाइट वञे बि थी त उते कुदरती माहौल ऐं कुदरती हवा ऐं ऑक्सीजन उते इन हिसाब सां सुठी आहे जहिड़ी हिते असां वटि कोन्हे। शहरनि में पॉल्यूशन आहे, धुओं आहे, सही बिल्डिंग्स आहिनि, त उहा हवा जो जेको आहे न वेंटिलेशन एतिरो ख़ासि कोन हूंदो आहे असां वटि शहरनि में। पर ॿहिराड़िया माण्हू जेके इन मामले में वरी असां खां बहितर आहिनि। उन्हनि जो खाद खुराक बि केतिरी नेचुरल आहे ऐं उन्हनि खे केतिरो फ़र्क़ु थो पए, असांखां वधीक स्ट्रॉन्ग आहिनि। बिल्कुलु। हालांकि असां शहर जा माण्हू अगरि रेशो हिकिड़ो आयो नज़र में त जेके शहर जा माण्हू आहिनि हर वक़्तु खाइनि पिया। तव्हां ॾिसो था जेके बि अहिड़ा जंक खाधा आहिनि जेके असांखे न खाइणु घुरिजनि, ऑइल्स वग़ैरह हर शइ अवेलेबल आहिनि। ॿाहिराड़ी जो माण्हू सिर्फ़ु 3 टाइम मानी थो खाए, पोइ बि हुनखे स्ट्रॉन्गली ॾिसो ॿिन्हिनि ॿारनि में कीअं था कमु कनि। शहर में नाश्तो जेको आहे न उहो नाश्तो एतिरो ख़ासि कोन कयो वेंदो आहे। या त ऑफिस भॼणो आहे या त कारोबार भॼणो आहे, जल्दी सुबुह जो उथणो आहे ऐं बसि निकिरणो आहे। ॿहिराड़ी वारनि खे वरी सुबुह जो नाश्तो जेको न आहे उहो टाइट हूंदो आहे। सही बिल्कुलु। नाश्तो हूअं ई जेको न आहे तव्हां मेडिकल पॉइंट ऑफ व्यू सां तव्हां नेरनि जेको न आहे उहो टाइट हुअणु घुरिजे ऐं उहा नेरनि सुठी हूंदी आहे, सॼो ॾींहुं सुठो हूंदो आहे। ऐं जेके पराठा हूंदा आहिनि असांजा आलू फ्राई नियत बहितरीन असांजा लाइट हिकिड़ा आहिनि नेरनि आहे हिकिड़ी लाइट, लेकिन इंसान खे काफ़ी सारी प्रोटीन ऐं पोटेंशियल ॾे थी वर्कआउट करण लाइ। जेको अॼुकल्ह जेको असां हयात वरी पोइ ॿाहिरों को खाधो असां यूज़ कंदा आहियूं जंहिंमें एतिरी उहा ॻाल्हि आहे कोन्हे जेका पंहिंजे घर जे खाधे में आहे। सही। ऐं ॿहिराड़ी में त अञा सुठो आहे, असांखे उहो अवेलेबल कोन्हे। नेरनि जो रवाज जेको आहे शहरनि में घटि थी चुको आहे, घटि थी वियो आहे, सफ़ा न हुअण जे बराबरि। चांहि बिस्किट मिलियो सुबुह जो निकिरी वियो सही पंहिंजे जॉब ते कम ते हेॾा होॾा। पाण शहरनि में त इहो रवाज। या त वरी अक्सर माण्हू इहे हूंदा आहिनि त ऑफिस चांहि त वरी ऑफिस वञी ई पींदा आहिनि, त ऑफिस में ई चांहि पी वठि, असांजे घर बि न पींदा आहिनि। हालांकि असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे, हू चवंदा आहिनि घर खां जॾहिं ॿाहिरि निकिरो त घर जो को न को सो या को चांहि या पापो या खजूर इवन खाए करे पोइ तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो त तव्हांजी रोज़ी रिज़्क में बरकत थींदी। हक़ीक़त आहे। असां ॾिसो स्कूल ॿार वञनि था त ईअं सम्झो 90% ॿार जेके आहिनि इहे चांहि बिस्किट खाई था वञनि। ॿारनि में उहा शइ कोन्हे जेका असांजे नंढे हूंदे तव्हांजे नंढे हूंदे हुई। बिल्कुलु असांखे पूरा ज़ोरी खाराईंदा, अंडो मानी पराठो खीर जो गिलास ॾींदा त जीअं ॿार हुते जॾहिं क्लास में वेहे थो उहो एक्टिव हुजे, उन टीचर जो सॼो हुन ते ध्यानु हुजे, उन्हनि खे सॼी पोटेंशियल हुजे, उहो अलर्ट रहे। पर अॼुकल्ह ख़ासि त चलो सुबुह सां त कोन था ॾियनि, जॾहिं लंच में ब्रेक टाइम जॾहिं त ॿार जो लंच बॉक्स ई हुन वटि कोन हूंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॿार जेको न ॿाहिरि जूं शयूं इलाही थो खाए, टैक्सियूं ही हू माना इन टाइप जूं शयूं तमामु घणी, त उन में बुख ॿार जी ख़तमु थी वञे एॾी। सही सम्झो, पोइ उनखे उहा वीचारे को मेंटली फिज़िकली उहा ताक़त ई कोन रहंदी आहे, उहो पंहिंजी पढ़ाई ते तवजो ॾे। सही बिल्कुलु सही। अॼुकल्ह जी जेकी मुंहिंजी प्यारी भेणूं ईअं ॾिसनि पियूं मुंहिंजे प्रोग्राम, ऐं उन्हनि खे इहा बि ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदमि त अगरि जेको ॿार चए चाहे कंहिं शइ ते आदी नथो थिए त उनखे कयो वञे, की उनखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे लाइ कहिड़ी शइ बहितर आहे। नंढपण खे उनखे हिरायो वञे, जीअं ख़ासि तौर ते माइयूं चवंदियूं आहिनि त न न हिन में मिर्च आहे हीअ न खाइणु घुरिजे, न न इन में खटो आहे हीअ न खाइणु घुरिजे, ॿार खाईंदो थिरंदो। त इहे सभु शयूं पंहिंजी भेणनि खे चवंदमि त ॿारनि जी खाधे ते ॿारनि जी डाइट ते घणो जेको आहे तव्हां तवजो ॾियो, इन जी उन्हनि सां दिमाग़ी तवाज़ुन इलाही बहितर थींदो आहे ऐं इन्हनि जी ख़ासि तौर ते उन्हनि जी जेकी पढ़ाई में जेकी आहे काफ़ी मदद मिलंदी आहे। ऐं ॿिए जेके जूसिस आहिनि अलाह साईं असांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, घर में जेके ख़ुदि पाण ठाहे जेके बि फ्रूट्स आहिनि, हाणे अंब असांजो अंब जो जेको किंग ऑफ फ्रूट आहे उन में केतिरी त विटामिन्स बिल्कुलु अची चुका आहे, तक़रीबन आहिस्ता आहिस्ता शुरू थियण में खुशबू बहार, गर्मी जीअं ई तेज़ थींदी वेंदी माहौल उहो ठहे पियो, माहौल जे हिसाब सां ई सभु इहे अलाह साईं जी नेमतूं आहिनि जेके असांखे ॾिनियूं आहिनि। जीअं फ्रूट्स जी नेमत आहे, हर शइ में हिकमत आहे, हर शइ में इलाज आहे। असां ॾिसो न असां फ्रूट खे जेको न अवॉइड था करियूं, घणो करे शहरनि में फ्रूट एतिरो इस्तेमालु थिए ई कोन थो, रमज़ान शरीफ़ अचे पियो, तव्हां रमज़ान शरीफ़ में फ्रूट जेको आहे घणो इस्तेमालु थिए थो, वरी रमज़ान शरीफ़ वञे थो त उन खां पोइ वरी फ्रूट ते उहा तवजो इंसान जी हूंदी कोन्हे। सही, सिर्फ़ु अफ़्तार में सिर्फ़ु यूज़ थिए थो, अफ़्तार में सिर्फ़ु यूज़। ऐं ॿियो फ्रूट महांगो बि आहे, पर हाणे जेतिरो बि महांगो आहे जेकॾहिं इंसान जे वस में जेतिरो बि हुजे, पर उन जे बावजूदि आम माण्हू सम्झा थो कोन थो इस्तेमालु करे थो। सही, असां शहरनि में त इहो ॾिठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ, काफ़ी माण्हुनि खे इवन की हाणे नॉर्मल असांजा मेवा आहिनि उन्हनि जा नाला ई उन्हनि खे ख़बर नथी पए, ॿारनि खे ख़बर नथी पए। हाणे लीची आहे, लीची असांजो केॾो ख़ूबसूरत, केॾो मिठो, एॾो
ऐं ईअं ई काफ़ी ॿियूं बि असांजा फ्रूट्स आहिनि जेके माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे थी फ्रूट कहिड़ो आहे, हीउ मेवो कहिड़ो आहे, हिन जो नालो आहे छा? सही ॻाल्हि आहे। हालांकि डॉक्टर्स चवंदा आहिनि फ्रूट जो घणो इस्तेमालु कयो, जेको हींअर गर्मी जो माहौल आहे या जेको हींअर पॉल्यूशन जो माहौल आहे, उन में तव्हां फ्रूट घणो इस्तेमालु कयो त उहो फिज़िकली इंसान खे तमामु स्ट्रॉन्ग थो करे। सही, तव्हां असांजो इन पासे तवजो तमामु घटि आहे। सही सर, मां ब्रेक वठंदमि, ब्रेक खां वापसि अची तव्हांखां ज़रूरु पुछंदमि तव्हांजो फेवरेट पंहिंजो मेवो कहिड़ो आहे? जी नाज़रीन, हीअ वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुराण चांहि, जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी ऐं हिन सां गॾोगॾु मछलियुनि जो स्प्रे किंग टॉक्स ऐं बॉडी स्प्रे क्राउन फॉर मैन कारे न वञिजो, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुराण चांहि, जेके नवनि रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा सुराण चांहि में जेको 10 लख रुपया कैश आहे उन जा हक़दार थींदा। ईअं सुराण खे तलाश आहे 10 लख रुपए जे विन जे। पर जी ऐं जीअं त नाज़रीन सुराण चांहि ऐं ज़रूरु इहा चवणु चाहींदमि त बहितरीनु चांहि आहे, जीअं सुराण जी चवंदा आहिनि न चांहि खां बग़ैर असां सुबुह जो आगाज़ अधूरो आहे, त चवंदमि सुराण चांहि खां बग़ैर सुबुह जो आगाज़ अधूरो आहे। ऐं सुराण सां गॾोगॾु जेको आहे किंग टॉक्स मछलियुनि जो स्प्रे ऐं उन सां गॾोगॾु क्राउन बॉडी स्प्रे प्रोग्राम सां ताबुन कयो आहे। ऐं वही असां सां मौजूदु आहिनि एतिरा बहितरीनु ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿारनि जे न्यूट्रिशन उन्हनि जे लिहाज़ सां कनि पिया, त अचो त उन सां ख़ूबसूरत गीत ॿुधासीं। जी भाई साहब। जी बिल्कुलु, तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत ॿुधायूं था। सही। मुझे दिल जे सनम खाने में आबाद हुजी, प्यार तो साई कया थो मां खुदा जो कसम, मुझे दिल जे सनम खाने में आबाद हुजी, प्यार तो साई। चई मूंखे त दुनिया मां छॾियां, तुंहिंजे बदिले में मिले मूंखे त जन्नत छॾियां, तुंहिंजे बदिले में मिले मूंखे त जन्नत छॾियां, मां तुंहिंजे दिल में हुजां ऐं तूं तुंहिंजे दिल में हुजी, तूं मुंहिंजे दिल जे सनम खाने में आबाद हुजी, प्यार तो साई। प्यार में लेखक बना है यार सुना सनम, प्यार में धोखो डिबोना है यार प्यारा सनम, प्यार में धोखो डिबोना है यार प्यारा सनम, प्यार जूं ॻाल्हियूं कयां तो सां ऐं तूं सां करीं, तूं मुंहिंजे दिल जे सनम खाने में आबाद हुजी, प्यार तो साई। जिंदगी
खा दो कसम, तू मुझे दिल दे सनम पाने में आबाद हो जी, प्यार तो साए। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, Thank you, ख़ूबसूरत thank you. ख़ूबसूरत गीत, एॾो ख़ूबसूरत Thank you. आवाज़, हमेशह तव्हां चढ़े वेंदो, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो Thank आहे। ऐं सर मां इहा ॻाल्हि ज़रूरु तव्हां पुछणु चाहींदमि त हींअर तव्हांजो को एल्बम वग़ैरह हींअर कमु कयां पियो मां, कुझु मुंहिंजा आइटम आहिनि, नवां गीत आहिनि उन्हनि ते, सही ऐं इंशाल्लाह मेहरान टीवी ते इंश जेका सो ईद ते इंशाल्लाह तव्हांखे ईद gift ते। कंदासीं। वाह वाह, ज़बरदस्त, असांखे इंतज़ारु आहे और वक़्तु जो, ख़ासि तौर ते ईद ते, ईद ते माना ख़ुशी जो ॾींहुं, वरी त तव्हांजो हिकिड़ो गीत, बिल्कुलु उन इंसान जी वरी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशी हूंदी आहे जॾहिं उन्हनि जी अचीवमेंट थींदी आहे, वरी कशु ऐं तव्हांजी हिकिड़ी ख़ूबसूरत काविश हुजे, तव्हांजी महिनत हुजे ऐं सही। उहा मंज़र आम ते अचे ऐं उन जी वरी तव्हांखे मोट मिले त उन सही। ख़ुशी हिकिड़ी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, इंसान खे हमेशह पज़ीराई करणु घुरिजे कंहिं न कंहिं शइ जी। जीअं त चवंदा आहिनि ॿारनि खे, ॿार को नंढो कमु कनि था त उनखे एप्रिशिएट करणु घुरिजे, अगरि ग़लति कमु करणो त उनखे झलणु बि घुरिजे, त जीअं हू सम्झी वञे त मुंहिंजे लाइ हीअ शइ आऊं कमु कयां थो त शायदि हू ग़लति हो, ग़लति ऐं सही जी उनखे पर- पहचान अचे न, उनखे सही। सेखारिजे। ऐं अॼुकल्ह जा पेरेंट्स जेके आहिनि त उन्हनि जी ग़लति ॻाल्हि ते, उनजे ग़लति बिहेव ते बि थोरो ख़ुशि थींदा आहिनि, त चवंदा आहिनि हीअ ॾिसो असांजो ॿार जेको आहे नेड़े हालांकि इहे न हुअणु घुरिजे, उहे न घुरणु घुरिजे, बिल्कुलु बिल्कुलु। हाणे पर हाणे वठंदमि हिकिड़ो ब्रेक खां वापसि अची तव्हां सां काफ़ी सारी कचहरियूं कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि, जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, ऐं हिन सां गॾोगॾु किंग टॉक्स मछरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे फॉर मैन क्राउन। कारे नमन जो सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि, जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में इनामात मौजूदु आहिनि, कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो कि दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं हिन सां गॾोगॾु किंग टॉक्स मछरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन, जेको फॉर मैन आहे, उनजो 4 फ्रेगनेंस अवेलेबल आहिनि, त इहे बि फ्रेगनेंस तव्हां ज़रूरु इहो वठी करे इस्तेमालु कंदा। ऐं असां जेके ब्रेक में ॿिया महिमान जेके आहिनि, असां ॿिया गेस्ट आहिनि, असांखे जॉइन कयो आहे, जेके बहितरीनु रेडियो जा कंपेयर आहिनि ऐं बहितरीनु जेके राइटर आहिनि। जीअं हू नालो खणूं था यकीन उन्हनि खे सुञाणे वेंदा। इशरत अली ख़ान साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? अल्लाह शुक्र लॻो, सब खैर? बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद में ट्रैफिक इतनी जाम होने लगी है कि आप अब घर से निकलें तो जो फासले हम तय कर लिया करते थे कभी कि भाई ये 10 मिनट का अंदाज़ा लगाते थे कि 10 मिनट पहुंचेंगे, अब वहाँ 20-25 मिनट होंगे, यानी हमारा अंदाज़ा गलत हो जाता है। इसलिए ट्रैफिक हमारे यहाँ कुछ इस कदर खौफनाक अंदाज में हो गई है, उसका उसका कोई हल नहीं निकल पा रहा। हालांकि इसका निकलना चाहिए, इसलिए कि लोगों के टाइम भी ज़ाया होता है, फ्यूल भी ज़ाया होता है, सही, और जहनी खौफ भी होती है, लेकिन कोई इस मामले में कोई देख ही नहीं रहा। इसकी ज़्यादातर वजह क्या होती है? इसकी एक तो वजह यह है कि एडमिनिस्ट्रेशन यानी इंतज़ामिया जो है ना, उसको चाहिए कि वो देख लें कि किन आवर्स में ज़्यादा भीड़ होती है, जैसे 12:30 से 1:30 का टाइम है, शाम का 4 बजे से 5 बजे तक दफातर का टाइम है, फिर 8 से 9-10 बजे तक दुकानें बंद होने का इन औकात में या सुबह के वक्त आने वाले औकात में चाहिए कि ट्रैफिक कांस्टेबल जो हैं उनका प्रॉपर तरीके से उनको सही रखा जाए। दूसरी बात यह है कि अनऑथराइज एनक्रोचमेंट को बहुत उस पर गौर करना होगा, इसलिए कि हैदराबाद जो है एक ज़माने में ठेलों से नहीं था, अब मुझे ठेला नगर लगता जा रहा है। हर जगह पे मेन रोडों पे ठेले खड़े हैं, तो ये किसी की तो जिम्मेदारी है। ठेले मेन रोड पर यानी बिजी रोड पर अगर ठेला लगा हुआ है तो किसी की तो जिम्मेदारी है कि वो उसको चेक तो जिसकी जिम्मेदारी उनको नजर नहीं आ रही होगी, उनको नजर आती है, लेकिन बस वो जिस जगह पहुंचते हैं उनका हाथ थोड़ा सा नीचे होता है, ठेले वाले का हाथ ऊपर होता है, और ये नीचे ऊपर के हाथ जो है हमारे लिए बॉदरेशन क्रिएट कर लेते हैं। सही सीधी बात। बहुत अच्छा इन्होंने आपने जो इनडायरेक्टली उसको आपने बयान किया, ये सारी चीजें बिल्कुल होती हैं। बल्कि हम ये कहते हैं कि हमारे वो महकमे जो इसकी रोकथाम पर है ना, सही, वो रोकते कम है, थामते ज्यादा है। अच्छा सही, जहाँ नहीं थामना चाहिए वहाँ पर भी थाम लेते हैं, लिहाजा रोकना खत्म हो जाता है और थामना ही थामना रह जाता है, फिर तो यही होना है। सही।
बिल्कुल सही, यही चीज़ रहती है। इसी वजह से ख़ास होते जब ये बच्चों के स्कूल्स के आवर्स का टाइम होता है, जब छुट्टी होती है, तब भी ज़्यादा ट्रैफिक जाम हो जाती है। ख़ास होते आने जाने वाले रास्ते दोनों जाम हो जाते हैं। और ये ख़ास होते स्कूल इंतज़ामिया को इस चीज़ को भी बहुत अच्छे तरीके से देखना चाहिए। बच्चों को प्रॉपर जो उनको लेने आ रहे हैं और वही रिसीव करें, ये सारी चीज़ें बहुत इंपॉर्टेंट होती हैं। इसके साथ आप इस पर क्या कहेंगे? मैंने तो आपको बताया ना कि ये नहीं रिसीव करने का, असल में हमारे यहाँ मसला ये नहीं है कि क्यों ट्रैफिक जाम हो रही है, हमारे यहाँ ये है कि सोच हम क्या सोच रहे हैं, जो हम बाहर के ममालिक की तरह, यानी शहर के अंदर बड़ी हैवी ट्रैफिक उन औकात में नहीं आनी चाहिए, आ रही है। अभी मैं जब आ रहा था रेडियो से तो एक बहुत बड़ी बस जो है ये यूनिवर्सिटी के सामने वो अटक गई थी। अब उसने 10 मिनट तक सबको परेशान किए रखा। बिल्कुल, ये इतनी बड़ी बड़ी गाड़ियां इन औकात में जब भीड़ होती है नहीं आनी चाहिए। इनके रोड्स ही अलग होने चाहिए, रोड्स अलग होने चाहिए। ये थोड़ी अब आपने शहर में डाल दी 10-12 फीट की तो सड़क है हमारी, उसमें 20 फीट की बस खड़ी हो गई, तो कैसे बात बनेगी? ये वो टर्न करते ही बिल्कुल वो टर्निंग में ही उनको प्रॉब्लम्स होती है। यूनिवर्सिटी की जो बसेस है वो निकलती हैं उसमें से, जब अपने यूनिवर्सिटी में से, और फिर आड़ी आड़ी खड़ी हो जाती हैं और खड़ी रहती हैं। फिर वो उनकी मर्जी है जब तक हमें टाइम दें कि हम निकल सके वहां से। सही, बिल्कुल सही। अच्छा, ये रमजान अभी करीब है, कुछ ही दिन रह गए रमजान मुबारक में, तो आप क्या कहना चाहेंगे? ये जो फ्रूट्स की बढ़ती हुई कीमतें हैं, ये हमारे हमेशा से रहा है, और हम दुनिया भर में ये होता है कि दुनिया भर में इन जो दिन होते हैं ना, जिनको हम मजहबी अयाम कहते हैं, दुनिया भर में आते हैं। भाई ईस्टर उनके आता है, क्रिसमस उनके आता है, हिंदुओं में होली दिवाली आती है, उनके दुनिया भर में जिस किस्म के भी मजहबी दिन आते हैं, अयाम आते हैं, यौम आते हैं, दिहाड़ो या सिंधी में जाना है, उन दिनों में कम हो जाती हैं, रेट्स कम कर देते हैं। क्रिसमस के शानदार मौके पर वो जो है शॉर्ट जो है आपको देना चाहिए था हमें $10 में, वो हम $5 में दे रहे हैं। हम क्या करते हैं, बिल्कुल इसकी उलट करते हैं कि वो कमीज जो हमें $100 में देनी चाहिए थी, हम $200 में देने के लिए फख्र का इजहार करेंगे। ये हमारी मेंटालिटी है, सोच है, घटिया सोच है कि इन्हीं दिनों में हम कमा लें। अब होता यह है कि ठेले वाला, जैसे हम जैसे लोग ले रहे हैं, वो खराब अशिया को अपनी तरफ रख के सामने अच्छी अशिया रखता है, और महंगे दामों खराब अशिया हमें देकर काली थैली में बांध के और तेजी से भागता हुआ मस्जिद की तरफ जाता है कि मेरी नमाज न कज़ा हो जाए। आप उससे देखें कि अल्लाह ताला अब उसकी ये चीज कबूल करेगा या वो चीज, ये समझ में नहीं आता कि क्या चीज कबूल की जाएगी। इन दिनों में जब हमें बहुत अच्छा हो जाना चाहिए, बहुत अच्छा, यानी हमारी प्यूरिफिकेशन होनी चाहिए, हम अंदर से रूहानियत आनी चाहिए हमारे अंदर, उसमें हम कुछ शैतानियत की तरफ चले जाते हैं। हाँ बिल्कुल। और अब अगर शैतानी की तरफ जाएंगे तो फिर रूहानियत, ये दो चीजें एक दूसरे की जिद हैं, मुतजाद है। दो चीजें साथ कैसे चला रहे हैं आप, क्या समझ के चला रहे हैं हमारे लोग, हम सब उसमें इन्वॉल्व हैं। हम क्यों अपने आप को इससे अलग समझे, क्यों कर रहे हैं, ये हमें समझ में नहीं आता। इसकी तरफ गौर करना चाहिए। ये रोजा जो है ना, हमें सब्र की तलकीन देता है, सब्र, पेशेंस, ठीक है ना। अब रोजे में हम लड़ रहे हैं, मेरा रोजा है, ये नहीं करो, उधर फिर रोजे की तो कोई अहमियत नहीं रही। रोजे की अहमियत तो जब है जब आपने और नरमी से कहा भैया कोई बात नहीं, आप आगे आइए, मैं पीछे हूँ, मैं आप ये ले लें, मैं बाद में ले लूंगा। जब हम ये शो कर रहे हैं तब हम शो कर रहे हैं कि हम अल्लाह के नजदीक हैं, अल्लाह ने जो हमें पैगाम दिया उसके करीब जा रहे हैं। लेकिन हम तो उससे उलट करें, वो पैगाम देता है कि आप रोजा रखें तो आपके अंदर सब्र आए, और आप जो है बेसब्र हो गए रोजे। सही, खास होता है ये चीज घरों में ज्यादा होती है। एक फर्द अगर रोजा रखे तो वो सब पे कहता है कि भाई आज मेरा रोजा है, आज मैं ये भी नहीं करूंगा, वो भी नहीं करूंगा। आधा दिन जो सो के गुजारता है, हालांकि रोजे में तो नमाज के टाइम, इबादत के टाइम तो उठना चाहिए, नमाज पढ़नी चाहिए, लेकिन ज्यादातर अफराद जो है सो के रोजा गुजारते हैं। इसके लिए क्या कहेंगे? क्या कह सकते हैं, वही है बात। अच्छा, ये आप वाइस वर्सा भी, ये वाइस वर्सा भी थी सके तो भाई एक आदमी ने रोजा नहीं रखा है और 5 ने रखा हुआ है, ये वाइस वर्सा हो गया ना। आपने तो कहा 1 ने रखा है और 5 ने नहीं, मैं कहता हूँ 5 ने रखा है 1 ने रखा, वो तंग करेगा, अरे मुझे ये बना के दो, मुझे ये बना के दो। ये नहीं देख रहा उन 5 आदमी में गर्मी है, उसकी भी पेशेंस खत्म। ये बिल्कुल सही, ये भी लोग ऐसे होते हैं, बिल्कुल सही। ऐसा भी लोग होते हैं, कोई एक का रोजा नहीं होता तो रोजेदार परेशान कर रहा है 5 आदमी को। भाई ज़मान कहां छा चंदो एडो खिलो पहनन गाले ते मुस्कुराओ था। मां ता बुधाए तो पोइ रमजान में आऊं फ्रूट आ वठण वियसि तो ठेले वारे मूंखे ॿुधायो भई हीअ इन जो रेट आहे। मूं चयो यार कुझु घटि करे, इलाही रेट आहे। मूंखे हुन वीचारे माना मासूमियत सां मूंखे चई यार
हिकिड़ो महीनो त असां ग़रीबनि खे मिलंदो आहे ऐं मथां ईद पई अचे, असांखे पंहिंजा बचा बि त पालणा आहिनि। हाणे हुन वीचारे इहे लफ़्ज़ चयां हुन मूं ॿियो असां हुनखे छा चवां? छा माहौल टोटली अहिड़ो आहे न, पूरो माहौल अहिड़ो आहे जो ईअं सम्झो त नाजाइज़ करण वारो मजबूर आहे सही, ऐं जंहिंसां नाजाइज़ थिए पियो उहो चुप करे वेठो ॾिसे। सही, चेक बैलेंस माना उन्हनि खे इहो त मां अगरि फ्रूटनि में रिआयत कंदमि त जॾहिं ॿारनि जे ईद जा कपिड़ा वठण वेंदमि त उहो वठी न सघंदमि। लाजवाब करे ॾियो न मूंखे। सही, सही, बिल्कुलु सही। न त जीअं तव्हां सर जीअं इशरत साहिब जी पहिरियों चयो त ॿियनि ख़ासि तौर ते ॿाहिरनि मुल्कनि में तव्हां ईअं चवंदमि त बिल्कुलु मुस्लिम लाइ बि त हर शइ घटि थी वई वेंदी आहे। गोश्त थी वियो, फल थी विया, फ्रूट थी विया, जेके रोज़े खुलण जी जेके अशिया हूंदियूं आहिनि उहे सभु जेके आहिनि घटि क़ीमतनि में थी वेंदियूं आहिनि। उहो तजवीज़ इन जे लाइ हूंदी आहे त की हर कोई इंसान रमज़ान सुठे तरीक़े सां गुज़ारे ऐं ईद पंहिंजी सुठी गुज़ारे, इन जी वजह खां। हाणे जीअं तव्हां इहा ॻाल्हि कई त वाक़ई इहे इंसान पोइ मजबूर आहे। हींअर आऊं ईरान इराक वियासीं टूर ते, त उते तव्हांखे ॿुधायां त उते ईरान में असां हुआसीं त उते अहिड़ो उते माहौल हो, जेकॾहिं असां टॉफ़ी खाई या बिस्किट खाई असांजो दिलि न पियो चए त असीं पनी हेठि उछलायूं। हालांकि उते खे रोकण वारो बि कोन हो असांखे। ऐं उते यकीन कयो त असां न हुअण जे बराबरि ट्रैफिक पुलिस वारो ॾिठोसीं। असां ट्रैफिक पुलिस वारो ॾिठोसीं कोन। आवाम जेका आहे पाणे जेको आहे पंहिंजे कानून मुताबिक़ हले पई ऐं सॼो सिस्टम हले। त उहा ई ॻाल्हि आहे त हिकिड़ी अवेयरनेस जेका हूंदी आहे न आवाम में कानून जी, अवेयरनेस सां गॾोगॾु वरी जॾहिं इम्प्लीमेंटेशन आहे। माना तव्हां ॾिठा रोड रस्ता साफ़ आहिनि, हिकिड़ी साफ़ शइ खे तव्हां गंदो करणु न चाहियो पिए। असांजो रूह न पियो चयो, छाजो माहौल अहिड़ो हो न। सही, सही, बिल्कुलु सही। इहा बि ॻाल्हि आहे। हिते रूह छो भला ईअं चवंदी आहे, पंहिंजे घर जे ॿाहिरों ई ॻाल्हि उहा ई आहे न त भई जिन जो कमु आहे, जिन जी ड्यूटी आहे इन ते अमल कराइण, अलाह साईं हुननि खे हिदायत ॾे उहे ते जेको आहे सो अमल कनि। सही, ख़ासि तौर ते असां घर जे ॿाहिरों ई गंद कचिरो उछले छॾंदा आहियूं। को बि न ॾिसूं त हाणे आयो गंद वारो खयो त कयो, न त पियो हुते ढेर थी वेंदो, जमा थी वेंदो। ऐं पंहिंजे जेके इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि जिथे रहनि था, जिन ते गुज़र थो थिए, जीअं बि ॿारड़ा जेके आहिनि क्रॉस करे स्कूल था वञनि, पंहिंजो बीमारियूं गॾो गॾु घर में खणी था अचनि, उन्हनि खे इन शइ जो ख़्यालु कोन हूंदो आहे। बिल्कुलु जी इशरत साहब, तव्हां कुझु सभ खां वॾो जेको क़सूर आहे न उहो आहे इहे जेको ठाहींदा आहिनि न, इहे कानून वारनि जो। असां वटि जेको बि आहे न ये पकड़, यानी पकड़ जिसको कहते हैं ना, जिसमें सजा का, जजा और सजा का तस्वुर किसी कानून को अप्लाई करता है, किसी यानी लोगों को सही बनाता है। मैं समझूंगा अगर मैं ऐसे जा रहा हूँ, अगर मैंने इसको तोड़ा तो एक पुलिस वाला आएगा और मुझको दंड लगाएगा जबरदस्त। हमारे यहाँ तो मैं जिम खाना पे खड़े होकर देखता हूँ, मैं खड़ा रहता हूँ, उसके सामने से पुलिस वाला रोक भी रहा है, उसको तोड़ के निकल रहे हैं, कुछ नहीं कर रहा है, कुछ नहीं। मैंने को रोकेगा, मैंने कहा फिर ये वर्दी के साथ यहाँ नहीं खड़े हो, इस वर्दी की इंसल्ट हो रही है। आप तो वो तो जा रहा है आपको तोड़ के, मैं इस वर्दी को देख रहा हूँ, आपको नहीं देख रहा हूँ, इस वर्दी को देख रहा हूँ, इसकी इंसल्ट हो रही है। आपने देखा होगा सबने, उसके सामने से जाते हैं, वो कुछ नहीं कर पाता। आपके यहाँ जजा का तस्वुर, सजा का तस्वुर मस्त है। जब आप जबरदस्त सजा दें, देखें कैसे कैसे निकलता है। वो बाहर जो मालिक है ना, उन्होंने सजा इतनी सख्त कर दी है बिल्कुल कि आप एक दफा तोड़ेंगे फिर आप दोबारा कोशिश ही नहीं करेंगे, कोशिश ही नहीं करेंगे। आप समझेंगे कि एक दफा उसने खतरनाक तरीके से किया। अब हमारे यहाँ सजा का तस्वुर ही नहीं है किसी मामले में भी, कहीं ऊपर से लेके और नीचे किस वजह से? किस वजह से? इस वजह से है कि हमारा मुआशरा अभी बीच में नहीं आया। मतलब हमारे यहाँ एक क्लास और दूसरी क्लास, इसकी जो बीच मुआशरा होता है ना, वो ही मुआशरा होता है असल में, इसको मिडिल क्लास कहते हैं। वो हमारे यहाँ बलूचिस्तान में तो खैर है ही नहीं, सरहद में बहुत कम, सिंध में अब होती चली जा रही थोड़े, पंजाब में निस्बतन ज्यादा। ये बीच की क्लास डेवलप ही नहीं होने दी जा रही। कुछ लोग रूलर्स हैं हमारे पास, 10-5-20 हजार लोग रूलर्स हैं, बाकी सब लोग दूसरी जगह हैं। तो जो रूलर्स हैं जब वो ब्रेक करते हैं तो उनके साथ जो लगे हुए लोग होते हैं वो भी ब्रेक करते हैं। तो फिर हमारे जैसे भी लोग होते हैं, जब ये कर रहा है तो मैं भी तोड़ लूं, फिर कोई पकड़ने वाला ही नहीं। आप किसी बड़े को थाने ले तो जाएं, वो उस बेचारे के अपने फीतों का मसला हल हो जाएगा, यकीन मानिए। तो जिधर सजा का तस्वुर ही नहीं है, वहां आप किसी भी अच्छाई का कैसे गुमान कर सकते हैं कि वो सकती है। ये मस्ट है, इसके बगैर बात नहीं बनेगी, चाहे उस क्लास का हो या इस क्लास का हो, सजा जरूरी है। वैसे तो खुद को सर इंसान सोच भी अच्छी रखनी चाहिए, और इसी चीज के लिए इल्म, एजुकेशन किस चीज के लिए, और एजुकेशन का आप देख रहे हैं क्या हाल हो रहा है। एजुकेशन, जैसा कि हमारा ये चैनल हमेशा एजुकेशन के लिए बहुत ज्यादा
मैं देखता हूँ हमेशा इनके जितने भी स्लोगन्स होते हैं, जितने भी होते हैं, वो एजुकेशन के लिए। एजुकेशन भी उधर ही चले जाएंगे, कुछ थोड़ा सा सियासी हो जाएगा, मुझे भी इसका फॉर्मेट नहीं पता पड़ रहा। एजुकेशन के साथ ये मसला है कि कुछ लोग कहाँ पढ़ रहे हैं, आपने देखा होगा, और कुछ कहाँ पढ़ रहे हैं। मैं अभी ये नहीं क्लास नहीं बता रहा हूँ, लेकिन ये आपके है ना, जो वहाँ पढ़ रहे हैं वो कुछ और, जो वहाँ पढ़ रहे हैं उनको बिल्कुल पढ़ाया ही, मैं समझ रहा हूँ बिल्कुल, कभी इस पे करें तो बताऊं कि उनको पढ़ाया ही नहीं जा रहा। सही, सीधी बात है। उनको एक खास मखसूस में चीटिंग करा दी जाती है, उनको वो इसमें भी खुश हैं, जिसको हम कहते हैं ना कि जहनी बालिदगी, जहनी शऊर। तालीम का मतलब ये नहीं कि मैंने किताब रट ली और इम्तिहान दे लिया। तालीम का मतलब है, तालीम असल में अरबी लफ्ज इल्म से निकला है। इल्म जानना, नो KNOW, जानन जे किसी जो है जानना। जानना मुझे कानून के बारे में, वी आर द लॉ अबाइडिंग पीपल्स, वी आर द लॉ ब्रेकर पीपल्स। अबाइडिंग होना चाहिए ना हमको, ये जानना चाहिए हमें। हम नहीं जान पा रहे। हमें ये जानना चाहिए कि रोड, जैसे कि उन्होंने कहा भाई ने कि हम जेब में रख लें लेकिन सड़क पे नहीं उछलाएं उसको, नहीं कर रहा, नहीं कर, क्यों? हम जानते नहीं, शऊर नहीं है हमारे पास किसी भी चीज का। सही। जब तक शऊर नहीं होगा, ये जैसे चैनल्स को, ये चैनल और सारे चैनल्स को शऊर देना चाहिए। इल्म भी जरूरी है जानना, और उस इल्म के साथ अगर हमारे पास शऊर आएगा ना, तो फिर हमारा मुल्क एक मालूम देगा। अब देखें वहां पे शऊर है, जैसे आप बाहर जाते हैं ना कोई आपको रोकने वाला होता है, ना कोई टोकने वाला, आप उस शऊर के साथ चल रहे होते हैं। यहाँ हम आपके शऊर को उठा के फेंक देते हैं और वो करते हैं जो हमारे मन में आती है। सही। हमारा मन नहीं चलता, हमारे हाथ वहां खत्म हो जाता है जहां दूसरे की नाक शुरू होती है। सही। मुझे आजादी जरूर है, सही, लेकिन मेरी आजादी वहां खत्म हो जाती है जहां ये भाई का वजूद शुरू हो गया। सही। ये नहीं हो सकता कि मैं इनको धक्का दे के आगे बढ़ूं। हमारे यहाँ हम आजादी को, ऐसी आजादी ले रहे हैं जो मादर पितर आजादी है, यानी जो मर्जी करें, यूं पहना, यहाँ थूक दें, यहाँ कपड़ा वो फेंक दे, कहीं पे गाड़ी ले जाएं, कहीं खड़ी कर दें, किसी अंदाज पे। इतनी बेशऊर कौम है कि किसी दुकान के आगे आप देख लें गाड़ियां कैसे खड़ी होती हैं, उसने ऐसे खड़ी कर दी, उसने यूं खड़ी कर दी, इसने ऐसे खड़ी कर दी। जो और जब किसी की गाड़ी निकलनी होगी तो वो फिर उसको हटाएगा उसको। जब हम इतने बेशऊर लोग हो जाएं कि हमें गाड़ियां खड़ी करने की तमीज ना हो, तो फिर हम, ये जो इल्म तो हमारे यहाँ 70 साल से चल रहा है। सही। क्या ख्याल है? नहीं चल रहा है? इल्म तो 70 साल से चल रहा है, स्कूल भी चल रहे हैं, टीचर भी हैं, हम भी हैं, स्कूल भी जा रहे हैं। सही। इल्म एक अजीब चीज, यही कहते हैं ना कि तालीम के साथ तो शऊर होना भी जरूरी है। एक जमाना था, आपने देखा होगा कि तालीम के साथ तरबियत होती थी, तालीम और तरबियत, भाई तालीम और तरबियत। अब हमने तरबियत को माइनस कर दिया, उधर तरबियत नजर नहीं आ रही, नजर नहीं आती। सही, वही छा चवंदो तरबियत सही वही ॻाल्हि आहे न, तरबियत जेका आहे न, तरबियत जेकॾहिं वधीक हुजे न त जेका घटि तालीम हूंदी न, सही, उहा बि हली वेंदी। तरबियत उहा शइ आहे। असां अहिड़ा माण्हू ॾिठा हूंदा जेके अनएजुकेटेड आहिनि, ॿहिराड़ी अहिड़ा माण्हू आहिनि, पर जेकॾहिं तव्हां हुननि जो महफ़िल में हुन सां गॾु वियो त हुननि जो खाइण पीअण जो स्टाइल तव्हां ॾिसो, हुनजो ॻाल्हाइण जो स्टाइल ॾिसो, तव्हां चवंदो यार, ये तो पढ़ियल लिखियल आहे, पर हालांकि वीचारो एतिरो पढ़ियल लिखियल आहे। तरबियत शऊर हिकिड़ो अंदरि जो जेको इंसान जो शऊर, सही, बिल्कुलु सही। सॼी ॻाल्हि आहे सरबराह। जेकॾहिं आउं पंहिंजे घर जो वॾो आहियां, जेकॾहिं आउं दुरुस्त आहियां त मुंहिंजा भाती सभु दुरुस्त हूंदा, जेकॾहिं आउं ग़लति हूंदसि न त मुंहिंजा जेके हेठि हूंदा भाती उहे सभु ग़लति हूंदा। असांजे मुल्क जो उहो माहौल आहे। पर तव्हां हींअर मां वठंदमि ब्रेक खां पोइ तव्हांजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबून कयो गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो की दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं इन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कारे न वञिजो, सां गॾु रहिजो।